बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बाबा, इल्म जेका है न वॾी दौलत आहे। इल्म बिना इंसान ईअं सम्झ अंधो आहे। इल्म इंसान जी टी अख आहे। इल्म पढ़ंदव, महिनत कंदव त वॾी दर्जे ते पहुचंदव। इल्म पढ़ण वारो ॿार ऐं आम ॿार में तव्हां ॾिसंदव त फ़र्क़ु हूंदो। इल्म पढ़ण वारो ॿार साफ़ सुथरो थो रहे ऐं अनपढ़ियल जेको बिना इल्म वारो किचिरो गंद किचिरो हुन में हूंदो, न सफ़ाई हूंदी, का बि शइ न हूंदी। तइलीम ईअं सम्झ संवारे थी, सिंगारे थी, सुधारे थी। तइलीम वारो ॿार सुबुह साण उथंदो, शऊर सां उथंदो त उथां मां ॾंदड़ ॾियां, वेझा सहजा सफ़ाई करे कपिड़ा पायां, भला कपिड़ा पायां, अॻिते वञा, महिनत करे पढ़ां। सो महिरबानी करे पढ़ो। जेको उस्ताद तव्हांखे हिते पढ़ाए थो, घर में वञो वञी उनखे सारियो, उनखे ॾिसो, यादि कयो साईं छा छा पढ़ायो आहे। बैत ॾिए थो, सबक़ ॾिए थो, उनखे पको करे 4-4 5 भेरा ॾेई पोइ सुम्हंदा कयो। सुबुह साण उथण महिल बि सवेर उथो, पहिरियों त नज़र फेरायो। नज़र फेराईंदो त ताज़गी थी वेंदी। राति वारे पढ़ण में सुबुह वारे पढ़ण में वरी फ़र्क़ु आहे। सुबुह साण ॾिसंदव न, उहा शइ वरी ताज़ी थी वेंदी। पोइ स्कूल में ईंदो त बसि तव्हांखां उस्ताद जेको पुछंदो तव्हां देरी कोन कंदो। अलाह तव्हांखे कामयाबु कंदो ऐं पंहिंजी महिनत करे पढ़ो। महिरबानी।